वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन मुहम्मदिन खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअद। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा अस्फल मिनल कअबैनि मिनल इज़ारि फिन्नार। मुझे मुअज़्ज़ज़ सामिईन किराम, दीन इस्लाम एक मुकम्मल दस्तूर हयात है। असा के जहड़ी तरह दीन इस्लाम इबादत जो हर तरीक़ो सिखारियो है त हीअ इबादत कीअं कबी है। अड़ी तरह दीन इस्लाम असा के ॿियनि मामलातनि जे बारे में सिखारियो है त घर के दीन इस्लाम जे मुताबिक बनाइण जे लाइ कहिड़ा उसूल ऐं ज़ाब्ता असा के रखण खपनि। अड़ी तरह कारोबार में असा के कारोबार में बरकत जे लाइ कहिड़ा उसूल ऐं ज़ाब्ता रखण खपनि। तो दीन इस्लाम मुकम्मल दस्तूर हयात है। पूरी जिंदगी जा तौर ऐं तरीक़ा दीन इस्लाम असा के सेखारिया है। अड़ी तरह दीन इस्लाम असा के जेके से कपड़ा पायूं था इन जा तौर ऐं तरीक़ा आहिनि। ईअं ना है पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक जीअं आहे जहिड़ा कपड़ा चाहियूं ओड़ा पहिरियूं, जीअं पहिरियूं मर्ज़ी आहे जहिड़ा फैशन चाहियूं ओड़ा था करियूं, न बल्कि पंहिंजो जेको लिबास आहे इन खे बि दीनी बनाइणो आहे। मुंहिंजा भाइरो जेके मुहद्दिस गुज़रिया जिन किताब लिखिया आहिनि ख़ुसूसन सिहाए सित्ता, उन्हनि पंहिंजी किताबनि जे अंदरि बाक़ाइदा हिकिड़ो चैप्टर काइम कयो, हिकिड़ो किताब काइम कयो, किताबुल लिबास। लिबास जा मसाइल जेके असीं कपड़ा पायूं था उन्हनि जा मसाइल त इहे कपड़ा कहिड़ा असांजे लाइ हराम आहिनि। जीअं रेशम इहो असांजे लाइ मर्दनि ते हराम आहे त कहिड़ा कपड़ा असांजे लाइ हराम आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां कपड़ा पाइण हराम आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा कपड़ा असांजे लाइ जाइज़ आहिनि। इहे सभु मसाइल इन्हनि मुहद्दिसनि पंहिंजे किताबनि जे अंदरि लिखिया आहिनि। ख़ुसूसन इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही बुखारी जे अंदरि जेको इहो चैप्टर काइम कयो किताबुल लिबास, सभ खां पहिरीं जेको उनवान काइम कयो उन ई उनवान ते अॼु तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू कंदुसि त छा पंहिंजी जेका शलवार आहे या पैंट आहे या गोड आहे उहा भेड़ियनि खां हेठि वञे त छा इन में को नुक़सान आहे, छा इन में को हरज आहे। जेको असीं इहो फैशन करे वेठा आहियूं छा इहो आम आहे या इन जी का ख़तरनाकी आहे। मुंहिंजा भाइरो तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हू ना क़यामत जो ॾींहुं पंहिंजी रहमत जी नज़र सां कोन ॾिसंदो। कहिड़े माण्हू लाइ? सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हदीस जा रावी है। यह हदीस सही बुखारी किताबुल लिबास के अंदर मौजूद है। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाइन था इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मन जर्र थौबहु खुयला लम यंजुरिल्लाहु इलैहि यौमल क़यामह। जेको माण्हू पंहिंजे कपड़े के भेड़ियनि खां हेठि लटकाए थो, घसीटे थो पंहिंजे कपड़े के तकब्बुर जे करे, उनजी दिलि में तकब्बुर आहे, रिया आहे, फरमाई क़यामत जो ॾींहुं रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत जी नज़र सां उन कोन ॾिसंदो। उते वेठल सहाबी रसूल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइण लॻा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ारी यस्तरखी इल्ला अन अतआहदहु। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं जेकॾहिं ध्यान न ॾियां त मुंहिंजी शलवार त भेड़ियनि खां हेठि थी वेंदी आहे, मुंहिंजी तैबत मुंहिंजी गोड़ भेड़ियनि खां हेठि थी वेंदी आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो तव्हां उन्हनि माण्हुनि मां कोन आहियो जेके तकब्बुर कनि था, जिन जो इहो फ़इल आहे, जिन जो इहो कमु आहे। हिन हदीस मां हिकिड़ी ॻाल्हि इहा साबित थी त जेको तकब्बुर जे करे
पंहिंजे कपड़े के पंहिंजी शलवार के भेड़ियनि खां हेठि लटकाए थो, उनजो इहो ख़तरनाक गुनाह आहे। हाणे असांजे दौर में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि, उहे पंहिंजो कपिड़ो पंहिंजी गोद या पंहिंजी शलवार भेड़ियनि खां हेठि लटकाइनि था। जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो त तव्हांजी शलवार भेड़ियनि खां हेठि आहे, मथे कर, छा चवंदा आहिनि त असीं त तकबुर मां कोन था करियूं। हदीस में जेका मञिया आहे उहा आहे तकबुर जे करे, असीं तकबुर मां कोन था करियूं। मुंहिंजा भाइरो, सही बुखारी जी रिवायत आहे, इमामुल अंबिया खातमुन नबीयीन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मा अस्फल मिनल काबैन मिनल इज़ार फिन्नार। हिन हदीस में तकबुर जा लफ़्ज़ न आहिनि। जंहिं बि माण्हू जी शलवार, इज़ार या तैबन, गोद वग़ैरह उनजी भेड़ियनि खां हेठि हूंदी, उहो कपिड़ो जहन्नम जे अंदरि उछलाए वेंदो। कपिड़े जा मुराद छा आहे? इहो पाण माण्हू जी वईद आहे जेको पंहिंजे कपिड़े खे, पंहिंजी शलवार खे भेड़ियनि खां हेठि लटकाए थो। हिकु हदीस जे अंदरि सही मुस्लिम जी रिवायत आहे, इमामुल अंबिया जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अंदाज़ो लगायो, अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हू ना पंहिंजी रहमत जी नज़र सां कोन ॾिसे। अल्लाह रब्बुल आलमीन उन सां हम कलाम बि कोन थींदो, एतिरो नाराज़। वला युज़क्कीहिम, अल्लाह रब्बुल आलमीन उनजो तज़कियो बि कोन कंदो, उनखे गुनाहनि खां पाक बि कोन कंदो। कहिड़ो माण्हू? जेको पंहिंजी शलवार, पंहिंजी गोद भेड़ियनि खां हेठि लटकाए थो। मुंहिंजा भाइरो, इहो वॾो ख़तरनाक गुनाह आहे। पंहिंजे कपड़नि खे भेड़ियनि खां लटकाइण वॾो गुनाह आहे। ऐं असां वटि छा आहे? असां वटि इहो फैशन बणिजी चुको आहे। हालांकि इहो अल्लाह रब्बुल आलमीन हिन गुनाह ते सख़्त नाराज़ थो थिए। उहा जेका हदीस आहे, जेका सही बुखारी अंदरि बि मौजूद आहे, इमामुल अंबिया खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए, हिकिड़ो माण्हू पहिरियों दौर जो बनी इसराइल मां, उहो पंहिंजे ॿारनि जी कंघी करे, उन खां पोइ पंहिंजी शलवार भेड़ियनि खां हेठि करे तकब्बुर सां हली रहियो हो, तकब्बुर जी चाल सां हली रहियो हो। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे ज़मीर जे अंदरि धसाए छॾियो। क़यामत ताईं उहो ज़मीन जे अंदरि धसंदो वेंदो, क़यामत ताईं ज़मीन जे अंदरि उहो हेठि वेंदो वेंदो। इन मां साबित थियो इहो वॾो ख़तरनाक गुनाह आहे। हाणे इहो त मर्दनि लाइ आहे त मर्दनि खे भेड़ियुनि खां मथे कपिड़ो रखिजे, ऐं केतिरो मथे रखिजे? अफ़ज़ल ऐं बहितर इहो आहे त जेका पिंडली आहे उनजे अधु ताईं, पिंडली जे अधु ताईं असांखे पंहिंजी शलवार रखणु घुरिजे। ऐं जेकॾहिं के उन खां हेठि करे थो, भले हेठि करे, थोरी हेठि करे, लेकिन जेका भेड़ी आहे उन खां शलवार मथे हुजे, उनखे छुए बि न, उनखे टकराए बि न। हाणे इहो हुकुम उम्मत मुस्लिमा जे मर्दनि लाइ आहे, औरतुनि लाइ कहिड़ो हुकुम आहे? इहो ई सवाल सय्यदा उम्मे सलमा रज़ी अल्लाहु ताला अन्हा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कयो। फरमाई, अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो हुकुम त मर्दनि लाइ आहे, औरतुनि लाइ इन सिलसिले में कहिड़ो हुकुम आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, औरतुनि खे खपे त पंहिंजी अधु पिंडली खां हिकु बालिश्त पंहिंजे कपिड़े के हेठि रखनि। उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा फरमाइण लॻी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ त पेर ज़ाहिर हूंदा, जेकॾहिं हिकु बालिश्त अधु पिंडली खां कपिड़ो हेठि हूंदो, पेर ज़ाहिर हूंदा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ अधु पिंडली खां हेठि हिकु ज़रा यानी नरीअ जेतिरो पंहिंजे कपिड़े के हेठि रखे, ताजो पेर ज़ाहिर न थियनि। ऐं अॼुकल्ह उल्टो पियो हले, असांजी औरतुनि जा कपिड़ा पेरनि खां, भेड़ियनि खां मथे हूंदा आहिनि, पेर बिल्कुलु ज़ाहिर हूंदा आहिनि। ऐं असांजे उम्मत मुस्लिमा जेके मर्द आहिनि, असांजे मुआशरे में जेके रहनि पिया, उन्हनि इहो फैशन बनाए छॾियो आहे त पंहिंजा कपिड़ा भेड़ियनि खां हेठि हूंदा आहिनि। ऐं इन खां अलावा नमाज जे अंदरि असीं जेकॾहिं नमाज में आहियूं ऐं असांजा कपिड़ा नमाज खां हेठि आहिनि, त इहो वॾो ख़तरनाक नतीजो आहे। असां छा थींदो आहे, कुझु माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जी पैंट हूंदी आहे,
ऐं उहा पैंट वॾी आहे। हाणे पैंट खे नमाज जे अंदरि छा कनि, उन्हनि खे वेड़ीनि था, हदीस जे अंदरि वेड़नि बि मने आहे त नमाज में कपिड़े खे वेड़णो कोन्हे। हाणे उहे छा कनि त मुंहिंजा भाइरो पैंट खे वेड़णु घुरिजे, छो त इहो हिकिड़ो उसूल आहे, फिक़ह जो उसूल आहे त ॿ गुनाह आहिनि, ॿ फसाद आहिनि। हिकिड़ो फसाद उहो आहे जेको वॾो आहे, वॾो फसाद कहिड़ो आहे त पंहिंजो कपिड़ो भेजी खां हेठि हूंदो, अल्लाह नाराज़ थींदो। ऐं ॿियो फसाद कहिड़ो आहे त नमाज जे अंदरि मने आहे पंहिंजे कपिड़े खे वेड़णु लपेटणु मने आहे। हाणे इन ॿिन्हिनि फसादनि खे असीं ॾिसूं, वॾो फसाद कहिड़ो आहे। वॾो फसाद कहिड़ो आहे त कपिड़ो भेजनि खां हेठि, इहो वॾो फसाद आहे। तंहिंजे करे असांखे नमाज में पंहिंजे करे हालांकि बहितर ऐं राज ऐं असांखे करण बि ईअं खपे त असांजा कपिड़ा, असांजी शलवार, असांजी पैंट, असांजी गोॾ उहा नंढी हुजे, तां त असांखे तकलीफ़ न करणु घुरिजे त असांजा कपिड़ा लपेटणु न घुरिजनि। पर जेकॾहिं कंहिंजा कपिड़ा वॾा आहिनि, कोशिश करे पंहिंजे कपिड़नि खे मथे करे ऐं हमेशह ईअं ई रहे, ख़ुसूसन नमाज में बि न, हमेशह पंहिंजी भेनरुनि खां कपिड़ो मथे रखिजे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन ख़तरनाक गुनाह खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजी जेके उम्मत मुस्लिमा जूं औरतूं आहिनि उनखे सही नमूने सां पंहिंजा जेके पांचा आहिनि, पंहिंजा कपिड़ा हेठि लटकाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, तांजो पूरो जिस्म ज़ाहिर न थिए, बिल्कुल भी पर्दे जेको हक़ आहे अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खे क़ुरान हदीस से समझण ऐं सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व मा अलैया इल्लल बलाग।